भला में कर थियो के राहुल हसन कूफिर कावल बिखिया रखी द्रोह मक्कल शहजादा हल्या शाम रे सब भैसान सफल कटायु है काफर सोना तीजन देके सैयद सासा मोतिया हजरात ही कलाम इशारो तो करे मारका करबला दे जरे झेड़ो थे करबला में सब सुञाणन पिया त हज़रत इमाम हुसैन अली अलैहिस्सलाम जो फर्जंदा नबी पाक जो ॾोहिटो आहे पर जॾहिं दुश्मन थी बीठा जॾहिं दुश्मन थो थी बीहे माण्हू त उहो अॻियो जेको आहे खे वणे नथो उहो हर शुनास विञाए करे जेको आहे उनखे दुश्मन नज़र में अचे थो पियो ये सब ॻाल्हियूं उन्हनि को विसरी वई त इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज़रत अली अलैहिस्सलाम जो फर्ज़ंदा या नबी जो न्याणो सो दुश्मन पे नज़र अचे उन मंज़र के याद करे साईं मालिक कीज़ल पाक हे कलाम चवण फरमायो जी न भैया जी न भैया Oh,
कब्र में खुशी होगी और अमीर की कब्र में खुशी होगी।